अदा अस्सलाम वालेकुम। ऐं लाल खान गौर जो अदा मौलूद शरीफ़ पढ़ण वारा, मौलूद शरीफ़ ॿुधण वारा, मौलूद शरीफ़ जा शाइक़ अला कंदो तव्हां सभई ख़ुशि हूंदव। ऐं ख़ासि तौर ते आउं चवंदुसि त मूंसां तावन करण जे लाइ पाकिस्तानी तोड़े इंडिया तव्हां सभिनीनि जा अहसान लख लख थोरा। इंडिया वारनि जा बि तमामु घणा थोरा, त पाकिस्तान वारनि जा बि तमामु घणा थोरा। अदा इहो मौलूद शरीफ़ पहिरें वारे जो मौलूद शरीफ़ आउं तव्हां ॾे मोकिले रहियो आहियां। मौलूद शरीफ़ आहे मीर मोहम्मद अजा अहमद ऐं मथियों मौलूद आहे पंज ई हलिया पाक से। इहो मौलूद शरीफ़ त हेठियों मौलूद शरीफ़ मीर मोहम्मद अजा अहमद हर मौलूद ई पढ़ंदो आहे, आसान आहे, पर मथियों थोरो मुश्किल आहे। अच्छा, इन जी ख़ासि इहा ॻाल्हि आहे त हीअ मौलूद शरीफ़ उस्ताद रसूल बख़्श मूंखां घुरियो, त मूं उस्ताद रसूल बख़्श खे इहा ई ॻाल्हि कई त उस्ताद हीअ त मौलूद शरीफ़ तव्हां पढ़ंदा आहियो, पहिरें जोड़ जा सभई पढ़ंदा आहिनि, ॿिए जोड़ जा, टें जोड़ जा, चौथे जोड़ जा, पर सभु तक़रीबन इहो मीर मोहम्मद अजा अहमद पढ़ंदा आहिनि। रही ॻाल्हि मथे जी, त मथियों थोरो मुश्किल आहे, ठीकु आहे। त हुन बि इहा ॻाल्हि कई त यार हीअ ख़ान साहब मौलूदी उस्ताद अयूब ऐं उस्ताद क़ासिम पढ़ियो आहे, ठीकु आहे, ऐं उन सां गॾु इहो पाण बि आहे। त इन जे करे जेको आहे इहे पढ़तूं असांखां छॾाइजी वियूं, इहे गुर छॾाइजी विया आहिनि, इन जे करे आउं ठाहींदुसि इन खे। त हाणे आउं तव्हां ॾे मोकिलियां पियो, त तव्हां बि ॾिसो त हिन में कहिड़ी ख़ासियत आहे, ऐं तव्हां हिन खे पको कयो। अलाह साईं तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो पढ़ण जी, ऐं सघ ॾींदो। अहिड़े ई नमूने सां पढ़ो, इन ई गुर सां पढ़ो, त असांजे लाइ ख़ुशी आहे। तव्हां पका कयो। ऐं लिखत मोकिलियां पियो, ऐं तव्हां उन खे ॾिसी पको करे सघो था। उहो मुंहिंजे मुझारो हुजे त हेठियों मौलूद, हर माण्हू हर मौलूदी खे यादि आहे। रही ॻाल्हि मथे जी, त मथे जी मूं लिखत मोकिली आहे, पूरो वारो गॾु। ऐं हिन वॉइस खां पोइ जेको असां उहो मौलूद शरीफ़ पहिरियों वॉइस मोकिलियां थो, पोइ जेको आहे सो मौलूद शरीफ़ मोकिलींदुसि। महिरबानी, तव्हांजो भाउ लाल खान।